आदलपुर जो गोठ मिड़ण दड़ो वासिन औरतुनि समेत पुलिस खिलाफ एहतजाज किया है। एक जणे के खंबे गुम करण जो इल्ज़ाम लगायो वियो। मुज़ाहिरीन चयो है कुछ ॾींहं अॻु पुलिस घर में घिड़ी 6 सोलर प्लेटूं 1.5 तोलो सोन ऐं मोटरसाइकिल खणी वई हुई, जंहिं खिलाफ़ अदालत में पटिशन दाख़िल कराई। अदालत में पटिशन दाख़िल करण तां SHO रमज़ान मीराणी मच्छर जी अटालन सां घर ते काह करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशदद कयो वियो। पुलिस आई घर में पे ही मुंहिंजा ॿार बेहोश करे वई आहे। 6 प्लेटां मुंहिंजूं सोलर प्लेटां खणी विया आहिनि। खणण खां पोइ हिते आया आहिनि मोटरसाइकिल ऐं 1.5 तोलो सोन मुंहिंजो हो खणी विया आहिनि। इन में असां माना वियासीं कोर्ट त उते पटिशन दाख़िल कराईसीं। उन में नज़र मोहम्मद चाचड़ो ऐं उन खां पोइ SHO ऐं ॿिया नामालूमी नाला असां सुञाणे न सघिया आहियूं। असां सां ज़ुल्म करे वई, असां सां वैल करे वई। असांजा नंढड़ा बच्चा जेका उहे असां उनखां रोज़ी कईसीं। ॿुधी अॼु जेकी रेट थी वई आहे त उहा असांजा अन खणी वई आहे, असांजा टपड़ भञी वई आहे, साड़ियूं खणी वई आहे। त ईअं चवनि था त असां त मतिलबु फ़रियाद छो कई आहे, तव्हां पटिशन छो दाख़िल कराई आहे। मौत मन धमकियूं ॾेई वई आहे असांखे ॾाढियूं मारण जूं, जंहिंमें असांजा अन खणी वई आहे, असांजा टपड़ भञी वई आहे, गाॾियूं खणी वयूं आहिनि। ज़मीर पुट मुंहिंजो आहे हो माना खणी पकड़े खणी विया आहिनि। उहा असांखे ख़बर न आहे त असांखे ख़तरो आहे उन में त मुंहिंजो खपाए मारे न छॾनि। आदलपुर जी अॼु पुलिस आई, असांजी पटिशन थियल आहे दाख़िल कोर्ट में, घोटकी में बि मीरपुर में बि अञा कुझु थियो न आहे। अॼु बि पुलिस आई आहे, असांजे रेड कई अथई, असांजा अन खणी वई आहे, साड़ियूं खणी वई आहे, असांजा दर भञी वई आहे, असांजूं सेफियूं भञी वई आहे, असांजूं पेटियूं भञी वई आहे। ॾाढी नाइंसाफ़ी आहे असां सां। असांखे कोर्ट मां इंसाफ़ खपे। ज़मीर बि खणी वई आहे, पुलिस खंभाए खणी। असांखे ख़तरो आहे त पुलिस मारे न छॾे। न असां ते फ़रियाद आहे, न असां ते FR आहे, न असांखे को ज़ाहिर करे ॾिनि था त हिन जी फ़रियाद आहे। असां सां ॾाढी नाजाइज़ी आहे। कोर्ट सगोरी खे अपील आहे त असांजो इंसाफ़ करे। अपडेट की तो आदलपुर वेझो गोठ मिड़ण दड़ो वासिन औरतुनि समेत पुलिस खिलाफ एहतजाज कयो। एक जणे के खंबे गुम करण जो इल्ज़ाम लगायो वियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद है माजिद अली कलवड़। जी माजिद अली, तफ़सील ॾिजो। जी, आदलपुर थाणे आदलपुर लॻो ॻोठ मिड़ण दड़ो में शामिर चाचड़ आहे, जंहिंजे घर में कुझु ॾींहं पहिरियां जेका त आदलपुर पुलिस SHO रमज़ान मीराणी, पुलिस एहलकार नज़र चाचड़ो ऐं 8 अणॼातल पुलिस एहलकारनि पारां घर अंदरि दाख़िल थी। चौधरी तक़दुस पामाल करण बाद औरतुनि ऐं ॿारनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो ऐं घर में भञा कई। जंहिं बाद आदलपुर पुलिस खिलाफ़ मुस्मात आदाणी पारां घोटकी करोड़ सगोरी में पिटीशन दाख़िल करे वई आहे। हिन जो इहो चवणु आहे त आदलपुर पुलिस कुझु ॾींहं पहिरियां असांजे घर में दाख़िल थी। असांजे घर में पियल जेको आहे इल्ज़ामनि ते चयो त 1.5 तोला सोन, 6 सोलर प्लेटूं ऐं 1 मोटरसाइकिल जेको आहे कराई वई आहे। ऐं पिटीशन दाख़िल थियण बाद असीं जेको आहे SSP घोटकी खे बि पोइ दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते को बि अमल न थियो। उन बाद आदलपुर पुलिस SHO आदलपुर रमज़ान मीराणी, पुलिस एहलकार नज़र चाचड़ो ऐं ॿियनि जेको आहे हिकु दफ़ो ॿीहर असांजे घर अंदरि दाख़िल थी। चौधरी तक़दुस पामाल करण बाद औरतुनि, मासूम ॿारनि ऐं मर्दनि ते पोइ तशदुद कयो ऐं उनखां पोइ घर में पियल जेका कणिक ऐं साड़ियूं पोइ खणी विया आहिनि। जॾहिं जो बि चयो इहो बि इल्ज़ामनि ते चयो त घर जे पियल जेके सोलर प्लेटूं उनखे बि भञा करे सफ़ा ख़तमु करे आहिनि। उन खां पोइ इहो बि चवणो हुयो त आदलपुर थाणे ते मुक़ररु थियल सालनि खां पुलिस एहलकार नज़र चाचड़ जेको ॾुआरनि जो साथारी आहे, उन जेको आहे असांजे ख़िलाफ़ रण ॿारे रहिया आहिनि त असांजे ख़िलाफ़ तव्हां पिटीशन दाख़िल छो कई आहे। ऐं हिन इहो बि चयो त जेको आहे असांजे नौजवान ते जेको आहे खंबे गुम करे छॾियो आहे। ऐं इहो बि ख़दशो ॼाणायो त ज़मीर अहमद चाचड़ खे हीउ कूड़ो मुक़ाबिलो ॼाणे संदसि मारे छॾींदा। हिन जेको आहे वॾी महिरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।